अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सबका पेरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। कराची जे लांडी में NA 240 ते पोलिंग दौरान फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो, 7 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में MQM तहरीक लब्बैक ऐं पाक सरज़मीन पार्टी जे कारकुननि विच में झेड़ो। PSP ऐं TLP जे अॻवाननि जी गाॾियुनि ते फायरिंग जा इतला। सख़्त छिकताण खां पोइ पुलिस कमांडोज़ ऐं रेंजर्स एहलकार जो इलाइक़े में गश्त, कई शकी जवाबदार गिरफ़्तार। वाक़े बैदि पोलिंग स्टेशन नंबर 53 जो अमलो ग़ाइब, अणसुञातल जवाबदारनि पोलिंग अंदरि दाख़िल थी बैलेट बॉक्स भञी छॾिया। TLP कारकुननि असांजे आफिस ते हमिलो कयो ऐं सिधा फायर कया। संदन हमले में असांजो हिकु कारकुन शहीद थी वियो आहे। असां पुरअमन माण्हू आहियूं, हुकूमत ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कराए या असांखे हथियार ॾे। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो सिंध सरकार खां मुतालबो। PSP अॻवान अनीस कायमखानी चवे थो त फायरिंग दौरान अॻूणे MPA इफ्तिखार आलम खे बि गोली लॻी आहे। TLP अॻवान मुफ्ती ग़ुलाम ग़ौस बगदादी तरफ़ां मुस्तफ़ा कमाल जे इल्ज़ाम जी तरदीद, चवे थो मुस्तफ़ा कमाल ऐं अनीस। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह लांडी में NA 240 ते पोलिंग दौरान फायरिंग में ऐं तशद्दुद जो वाक़िअ जो नोटिस वरितो। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾियो। इलेक्शन जो माहौल पुरअमन रखियो वञे। जेको बि कानून हथ में खणे उनखे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वञे। सैयद मुराद अली शाह जी IG सिंध खे हिदायत। वॾे वज़ीर जी सियासी जमायतनि खे बि पुरअमन रहण जी अपील। चयाईं, असां सियासी माण्हू आहियूं, असांखे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। हुकूमत तेल जे अघनि में वाध जो ज़िम्मेवार इमरान ख़ान खे करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF सां मुआहिदे तहत क़ीमतूं वधाइण खां सवाइ को ॿियो ऑप्शन न हो। मुआहिदे ते PTI हुकूमत सहियूं कयूं, जल्द मुआशी ॾुखियाइनि खां निकिरी वेंदासीं। IMF PTI डील जे तफ़सीलुनि बाबति जल्द क़ौम खे एतमाद में वरितो वेंदो। इमरान ख़ान मुल्क के गिरवी रखी IMF खां पैसा वरता। इमरान ख़ान वींदे वींदे हुकूमत ले बारूदी सुरंगू विछाए वियो। संदसि मुआहिदे जी पासदारी न करण सां मुल्क डिफॉल्ट करे वञे हा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ PTI ऐं IMF में थियल मुआहिदो पढ़ी ॿुधाईंदे चयो आहे त पेट्रोल अघनि में वाध इमरान ख़ान जे मुआहिदनि सबबु कई वई आहे। इमरान हुकूमत IMF सां कमज़ोर मुआहिदा कया, जंहिं सबबु ॾुखिया फ़ैसिला करणा पइजी रहिया आहिनि। हाणोकी हुकूमत पंहिंजे तरफ़ां पेट्रोल जा अघ न पई वधाए। इमरान जो मुआहिदो मौजूदा हुकूमत भोगे रही आहे। अवाम खे नुक़सान खां बचाइण लाइ हुकूमत मुआहिदे ते अमल करे रही आहे। अमेरिका आॾो जेतिरो झुकंदासीं हू डू मोर चवंदा रहंदा। अमेरिका जी हिकु धमकी बैदि पाकिस्तान संदसि जंग जो हिसो बणिजी वियो। अमरीकी जंग जो हिसो बणजण सबबि 80,000 जानियूं ज़ाया थियूं। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त पेट्रोल अघनि में वाध जो असर ग़रीबनि ते थींदो। पेट्रोल अघनि में वाध सबबि हर शइ महांगी थी वेंदी। रूस पाकिस्तान खे 30% सस्तो पेट्रोल ॾियणु चाहे पियो। भारत 40% सस्तो पेट्रोल रूस खां ख़रीद करे पियो। मुंहिंजे ख़िलाफ़ बेइतमादी रिथ परॾेही साज़िश हुई। MNS खे ख़रीद करण लाइ पिड़ी लॻाई वई। हुकूमती वज़ीरनि महांगाई खे आलमी मसइलो करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ कमर ज़मान काहिरा सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त महांगाई रुगो पाकिस्तान न पर सॼी दुनिया जो मसइलो आहे। घटि वसीलनि वारा मुल्क महांगाई सबबु मुतासिर थियनि पिया। रूस यूक्रेन तकरार सबबु गैस ऐं पेट्रोल अघु वधिया। मुल्क खे मुआशी बहरान खां बचाइण लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। इमरान ख़ान इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे। इमरान ख़ान मुल्क खे तबाह करे हलियो वियो। संदसि हुकूमत रिकॉर्ड कर्ज़ वरिता। IMF सां मुआहिदो PTI वारनि कयो। IMF सां मुआहिदो कंदड़ TV ते तबसरा पिया कनि। वज़ीर आज़म जे सलाहकार
कमर ज़मान कायरा चयो आहे त हुकूमत वटि पेट्रोल अघनि में वाध खां सवाइ को ऑप्शन न हो। मौजूदा सूरत हाल खां निकिरण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया पिया वञनि। हाणे IMF सां डील ख़त्म करण जो वॾो नुक़सान थींदो। सियासी नुक़सान बर्दाश्त कबो पर मुल्क खे नुक़सान पहुचण न ॾिबो। सभिनी खे गॾिजी मुल्क हलाइणो आहे। मुल्क में 21 ॾींहं अंदर पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में 3 भेरो इज़ाफ़ो। अवाम परेशान, महांगाई सतायल गरीब अवाम पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं घटाइण जो मुतालबो करे छॾियो। CNG एसोसिएशन पारां हुकूमत खे CNG इस्तेमाल जो मशवरो। CNG एसोसिएशन मूजिब हू CNG 45% सस्ती करण लाइ तैयार आहिनि। तेल जे अघनि में गाटे तोड़ वाध बावजूद रुपए जी बेक़दरी जो सिलसिलो जारी। डॉलर वधीक 79 पैसा महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 207 रुपया 25 पैसनि जो थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो 3 ॾींहनि में ॿुधाइण वारो फ़ैसिलो कल्ह अदम करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह PTI जी अपील जुज़वी तौर मंज़ूर करे वरिती। फ़ैसिले में चयो वियो आहे त अदालत उमीद करे थी त कार्रवाई शफ़ाफ़ अंदाज़ में अॻिते वधाई वेंदी। इलेक्शन कमीशन अञा ताईं को ऑर्डर पास नाहे कयो। इलेक्शन कमीशन जे नुमाइंदे ख़ातिर कराई आहे त समूरिन सियासी पार्टियुनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। इलेक्शन कमीशन ते शक जी गुंजाइश न आहे त समूरिन पार्टियुनि सां हिकु जहिड़ो वर्ताव थींदो। उम्मीद आहे त इलेक्शन कमीशन समूरिन पार्टियुनि जा केस मुनासिब वक़्त में उकलाईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि नेशनल हाईवे अथॉरिटी जे मनसूबनि बाबति इजलास खेसि सखर हैदराबाद मोटरवे ऐं ॿियनि मनसूबनि बाबति ब्रीफिंग। शहबाज शरीफ की सखर हैदराबाद मोटरवे जल्द शुरू करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त मनसूबनि जा कॉन्ट्रैक्ट ॾियण वारे अमल खे वधीक शफ़ाफ़ बणायो वञे। मुल्क तरक़ियाती मनसूबनि में देर खे बर्दाश्त न करे सघे थो। गुज़िरियल हुकूमत जी ग़फ़लत सबबि तरक़ियाती मनसूबनि ते कमु रुकिजी वियो हो। परॾेही पॉलिसी ऐं दुनिया में थींदड़ तब्दीलियुनि जो इलाक़ाई सूरत हाल ऐं अवामी ज़िंदगी ते सिधी रीति असर थिए थो। अॼु बि पाकिस्तान आलमी ताक़तुनि विच में पुल जो किरदार अदा करे सघे थो। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे मुआशी तौर बहितर बणाइणो आहे। चीन ऐं पाकिस्तान में मज़बूत लाॻापा आहिनि। CPEC सां ख़िते में तरक़ी जा नवां रस्ता खुलंदा। पाकिस्तान जा माण्हू दुनिया में किथे बि कमु करण जी सलाहियत रखनि था। नौजवाननि लाइ तरक़ी जा मौक़ा पैदा करणा आहिनि। आरिफ अलवी सदर बणिजे, सियासी कारकुन बणिजण खां पासो करे। सदर आरिफ अलवी हिकु शख़्स न पर पार्लियामेंट जी मर्ज़ी तहत हले। सदर कंहिं जी ख़्वाहिश न पर आइन मूजिब कमु करे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इमरान ख़ान खे आइन ऐं कानून सम्झ में नथो अचे। अॻूणी हुकूमत सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया। मुंहिंजे ख़िलाफ़ करप्शन जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। कूड़े केस में पेशी लाइ इस्लामाबाद आयो आहियां। हिकु पेशी ते 17 लख रुपया ख़र्च थींदो आहे। मोरो भरिसां नौजवान जो वण में टंगियल लाश हथ। ॻोठ गुलण चांडियो वेझो नौजवान दरिया ख़ान उर्फ बबलू चांडियो जो वण में टंगियल लाश मिलियो। इत्तला ते पुलिस पहुची नौजवान जो मर्द इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिब मामले जी जांच कई पई वञे। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े ख़याबान शाहीन में सेवरेज लाइन जी सफ़ाई दौरान साह घुटिजण सबबि 2 पोरियत फोत थियल पोरियतनि जी सुञाणप आरिफ ऐं मेराज जे नालनि सां थी। ॿिन्ही फोतियुनि जा मर्द जिना इस्पताल मुंतक़िल। ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन जंगू ॾकण जी बीमारी में शिकार। पुतिन लाइ पेरनि ते बीहण मुश्किल थी वियो। रूसी सदर जूं ॼंगू ॾकण जी वीडियो समाजी राब्तनि वारी वेबसाइट्स ते वायरल थी वई। मामलो ॻुझो रखण लाइ मुलाज़िमनि खे पुतिन जो फ़र्दो बि परॾे खां वापसि आणण जा हुकुम जारी कयो।